अस्सलाम वालेकुम दोस्तों, सुम्हण जी तैयारी में हुअसि पर इहो शाहन खे खयो खुटी जेके इहो महताब शाह ऐं हिकिड़ो ॿियो गीलानी ऐं जीलानी शाह, हिकिड़ो लाड़काणे जो हिकिड़ो सखर जो, इन्हनि खे खुटी खयो। इन्हनि जी हिकिड़ी पोस्ट मुंहिंजी नज़र मां गुज़री जंहिंमें ही 25 अक्टूबर ते राणीपुर जे मज़लूम पीरनि सां इज़हार यकजहती तौर रैली करण पिया वञनि। मतिलबु कहिड़े पासे मुंहुं करे भूंडो ॾियानि, कहिड़े पासे दांगी खणी मुंहं ते मलियानि, बग़ैर तो तव्हांजी पंहिंजी न्याणी सां जेकॾहिं को ईअं थिए, अलाह न करे तव्हांजूं न्याणियूं असांजे लाइ क़ाबिल इज़त आहिनि, बग़ैर तो तव्हांजी पंहिंजी न्याणियुनि सां ईअं थिए त पोइ तव्हांखे शर्म ईंदो? ॿुॾी नथा मरो। मस्त हिना शाह ऐं फयाज़ शाह गिरफ़्तार थिया आहिनि। इन असद शाह जो पासवर्ड हरामपाई करे पुलिस जेको आहे हुनजो फ़ोन लॉक करायो, डेटा को कोन मिलियो, ऐं वरी तव्हां बुछड़ा अञा बि नथा मुड़ो, बग़ैर तो पंहिंजे पाण खे शाह था चओ, अहले बैत था चओ। अॼु जे अहले बैत जहिड़ा हुजनि न, तव्हांखे थुकूं हणंदा, तव्हांखे भूंडा घटे मुंहं में हणंदा त असांजो नालो बदनाम था कयो। छा ॼाणे तव्हां छा आहियो? शजरा त कढो पहिरियां तव्हांजा, ॾिसूं त सही कहिड़ा भोपा बाबा तव्हांजा जेके आहिनि से उहे अहले बैत सां हुननि जो शजरो थो मिले। तव्हां रुगो सिंधी क़ौम खे चूतियो ठाहियो ऐं तव्हां सम्झो था त तव्हां इहो शाह 50-60 शाह या 100-200 शाह, छा शाहन में गैरतमंद कोन्हनि? छा शाहन में अहले बैत न आहिनि? छा शाहन में हिन फातिमा केस जी मज़म्मत कंदड़ न आहिनि? क्या छा उन्हनि में के अहिड़ा दर्द दिल रखंदड़ न आहिनि? तव्हां सम्झो था त आले रसूल रुगो तव्हां बेग़ैरतनि सां ई जुड़ियल आहे, तव्हां ज़लीलनि ऐं कमीननि सां जुड़ियल आहे, पोइ वरी चओ था असांखे गारियूं था ॾियो, असांजो ब्लड प्रेशर था वधायो, बग़ैर तो तव्हां सां पाण सां केरु ईअं करे, तव्हांजी पंहिंजी अलाह न करे तव्हांजी औलाद सां केरु ईअं करे, तव्हां पंहिंजी औलाद खे ईअं CCTV में तड़पंदे ॾिसो। मूंखे त हैरत आहे, पाण खे शाह था चओ, तव्हां त गार आहियो वॾी शाहन जी ज़ात ते, शाहन जी बिरादरी ते। ऐं अॼु आउं सिंध खे चवां थो, जेकॾहिं ही बदशिकला बेग़ैरत हिननि ज़ालिमनि खे मज़लूम सम्झी हिननि जे हक़ में निकिरनि था, त पोइ 25 अक्टूबर ते असां बि निकिरंदासीं, पोइ 25 अक्टूबर ते सिंध निकिरंदी। ऐं हींअर सां ई राब्ता कया पोइ पंहिंजे दोस्तनि सां ऐं जेके हिन केस में असां सां गॾु आहिनि। अचो पोइ पुट, पोइ दवा मस्तु कलंदर तव्हांखे जेके दांगियूं घुमाए तव्हांजे मुंहनि ते तव्हांखे तवा ॿधी तव्हांजी ॻिची में घर मोकिलियूं। तव्हां सम्झो था त सिंध तव्हांजे पीउ जी जागीर आहे, जीअं तव्हां चवंदो तीअं थींदो। हिकु अगरि असां ख़ामोश थिया वेठा आहियूं, अगरि असां एतिरो नथा ॻाल्हायूं जेके हक़ीक़तूं असांखे ख़बर आहिनि, त पोइ तव्हां छा सम्झो था त तव्हांखे चङा मुड़ुस आहियो? मजबूर न कयो सिंध जे माण्हुनि खे त मोचड़ा आणनि तव्हांखे, पेनू शाहन खे, जेके गॾह ते चढ़ी बटायूं पिनण वारा अॼु पंहिंजे पाण खे वॾा हाल छा था सम्झनि। ही को शाह ज़ात जे ख़िलाफ़ को मुंहिंजो विलाग कोन्हे। घणा कमीना हिते इहो तासुर ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि शाहन जे ख़िलाफ़। छो असां शाहन जे ख़िलाफ़ हूंदासीं? इज़तदार शाहन खे असां कोन था सुञाणूं? शरीफ़ अहले बैत माण्हुनि सां प्यार करण वारा कॾहिं कंहिंखे कोन ईज़ायो? छा असां हुननि जी इज़त नथा कयूं? उहे बि अॼु तव्हां ते लांतू पिया हणनि बग़ैर तो, ऐं तव्हां वरी हिते वेही फ़ोन नंबर था ॾियो। मां सॼी सिंध खे अपील थो कयां, हिननि जा फ़ोन जैम करे छॾियो, हिननि खे फ़ोनुनि ते एॾो दॿियो, हिननि खे एॾियूं व्हाट्सएप कॉलूं, हिननि खे मैसेजिस, हिननि जा नंबर मूं तव्हांखे ॾेई छॾिया आहिनि। ही घरां न निकिरी सघनि बेग़ैरत। ही सम्झनि था हिकिड़ी नंढड़ी मासूम न्याणी जी लाश ते ही सियासत करणु निकिता आहिनि, ऐं सिंधी क़ौम खे सुरमो पाराईंदा। असां मरी विया आहियूं, सिंध जो शऊर मरी वियो आहे। जेॾी महिल ॾिस माना अञा को केस थोरो अॻिते मस्तु हले, विच में टंगड़ाए वेठा आहिनि। केॾा वियो उहो मास्तर जो गारियूं ॿुधे साहिबनि खे? केॾा विया हिननि शाहनि जा वाठा जेको पीर कठ घुराए ऐं उते गारियूं ॾियारियूं सभु भॼंदा पिया वञनि, घरनि में ई कोन था वञनि महीने खां, त मथां पुलिस न ॿधी वञे। वरी तव्हां वरी नया पैदा थिया आहियो। ऐं SSP खे ऐं DIG खे चवां थो त कातिलनि जी सहूलतकारी ऐं अवाम में हिकिड़ी जेको आहे सो अवामी झेड़ो कराइण जी साज़िश में हिननि ॿिन्ही बेग़ैरतनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल करे, हिननि ते केस दाख़िल करे, हिननि खे गिरफ़्तार करे पंहिंजे पीउ असद शाह सां गॾु उते जेल में मोकिलीनि, ताकी हीअ उते ख़ुशि थियनि, पोइ हिननि खे हिते सुकून ईंदो। हिननि छा सिंधियुनि खे बेग़ैरत सम्झो आहे? छा सिंध बेग़ैरत थी वई आहे? छा सिंधियुनि खे गैरत कोन्हे? छा सखर जा माण्हू हिननि खे सुञाणनि कोन था? ही घरां निकिरंदा असद शाह जे हक़ में। असद शाह मज़लूम आहे, मज़लूम आहे त ॾिए न पासवर्ड, मज़लूम आहे त पोइ CCTV ॾियो न तव्हां। उहा तव्हां लिकाए छॾी, टेम्पर करे छॾिया तव्हां एविडेंस। अञा त टियों केस तव्हां ते, हाणे हिकिड़ो ॿी FIR थींदी तव्हां ते, केस जा एविडेंस हुननि सां टेम्पर करण जे चकर में। ऐं तव्हां सम्झो था त बसि तव्हां इहो खून खाए वेंदो, तव्हां इन्फ्लुएंशियल आहियो, पावरफुल आहियो। दुनिया में छा जेको आहे सो माण्हू ॿिया कोन्हनि, रुगो तव्हां ई माण्हू आहियो शाह, मज़लूम शाह। लख जी लानत अथव, मज़लूम तव्हांजो। वरी ॿुधायां, वरी चवंदा गारियूं थो ॾे। सो बहरहाल डियर फ्रेंड्स, अंग्रेजी में ज़रूरी आहे, हिननि खे इंटरनेशनल लेवल ते ज़लील करणु इंतिहाई ज़रूरी आहे।
My dear friends, whoever is watching my vlog, as I told you this afternoon that there was a murder of a 10-year-old housemaid, now few culprits from the Shah community are trying to protest in favor of the murderers. And let the world know that how influentials who are using the name of the religion, the name of the clan of the Prophet Muhammad, which we don't believe they belong to. And they are using the name and trying to influence and trying to use their power to subvert the case of Fatima Furrow. So world must know this is what happening in Sindh. Even small children are killed in the houses, and then when the culprits are arrested, there are few thugs in the society who come out and claim and try to show their power. So I, on behalf of Sindhi people, am challenging them. I'm challenging them, do dare to come out of your house in favor of these murderers. Sindh will respond to you. The youth of Sindh, the social media of Sindh, the conscience of Sindh will respond to you. And don't try to play with the conscience of Sindh. Don't try to play with the dignity of Sindh. This is my message in this vlog. Thank you very much.